नाज़रीन, खिपरे जे वार्ड नंबर 14 रूंझा वारे इलाइक़े में अञा ताईं बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि मुतासिर सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इन हवाले से असां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर असद शाह। जी असद। जी बिल्कुल, असां हिन वक्त खिपरो में वार्ड नंबर 14 रूंझा कॉलोनी में मौजूद आहियूं। हिते जा रहवासी जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हिननि जो चवणु आहे त हेतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं इंतिज़ामिया पारां असांजे जेको सो घरनि मंझां पाणी न आहे कढियो वियो। असां तमामु वॾियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। वधीक हिननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। पानी कोना कढनि असांजे ॻोठनि जो, असां चयो पानी कढायो, पानी कढाइनि कंदा असीं घर असांजा किरी आहिनि। असांखे खाधे पीते लाइ असां वॾो को बि हली न आयो। असां अॼु ताईं मच्छर ॾाढो आहे, असांजो माल मरी वियो, असांजे घर लुड़ी आहे, असांजे बच्चा रोडनि ते वेठा आहिनि, असां बेदर्द थी वेठा आहियूं। घरनि में चेल चेतिरो पाणी बीठो अथई, घर बार भितियूं बि सभु किरी वियूं आहिनि। ॾिसो सही हाल असांजी ज़िंदगी हाणे रोडनि ते वेठा आहियूं। नंढा ॿार खणी ॿार ॾिसो नंढा बीठा आहिनि, रोडनि ते बीठा आहियूं। न को अचे ख़बर चार वठे त केरु कोन आयो आहे अञा ताईं। एतिरी बरसाति थी आहे, अञा ताईं को बि नुमाइंदो न आयो आहे असांजे ॻोठ में। हिते एतिरा असांजा बच्चा ॿिया सभु बेघर थी विया आहिनि, सभु असांजा घर ॿार किरी विया आहिनि। हाणे न टैंक कैंटीन आहे त न ॿियो, न सभु बच्चा ॿिया असांजा ॿाहिरि वेठा आहिनि। असांजे न को घर में का शइ चुल्ह थी ॿरे, न ॿियो, सभु घर असांजा किरी विया आहिनि। असांखे बच्चा वाह ते आहिनि की रोडनि ते आहिनि। असांखे महिरबानी करे को टैंक ॾियनि या का ॻाल्हि कनि त असांजा माना बच्चा कुझु पाणी वाणी जे मुतासिर में निकिरनि। बाक़ी असांखे कुझु पाणी कढाइण ॾियनि, असांखे न पुलिनी अथनि न ॿियो का शइ कोन्हे अथनि। को चूंडी नुमाइंदो न आयो आहे, पाणी बीठो न टेंट मिलियो आहे, ॿार बच्चा सभु रोड ते केॾा वञूं परेशान वेठा आहियूं। ऐं DC साहिबु आयो दौरो करे, वरी हिते न आयो। असांजे ॻोठ में वेठा आहियूं मजबूर। के पुछा बि कई आहे, टेंट वग़ैरह राशन वाशन कुझु बि कोन मिलियो आहे। जी बिल्कुलु, मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त हफ़्तो खनि गुज़री वियो आहे, असां जेको सो ॿोॾ सबबि मुतासिर आहियूं, रोडनि ते बेयारो मददगार बणियल आहियूं, पर हेल ताईं को बि चूंडियल जेको सो नुमाइंदो वग़ैरह या इंतिज़ामिया असां सां को बि ताउन न आहे कयो। केरु बि असां वटि हेल ताईं लड़ी न आयो। हिननि सिंध सरकार तोड़े इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असांजे घरनि मां जेको सो बरसाती पाणी नेकाल कयो वञे। जी।